आज़ादारो असांज पाकिस्तान जे नामवर नवा खान उस्ताद करीम बख्श उर्फ उस्ताद कमन हाजाणो जे आस्थाने ते आहियूं, जिते संदसि सुरीले साथी नोए खान उस्ताद नज़र मोहन खां संदसि शख्सियत फन ऐं नोए खानीअ बाबति ॻाल्हियूं पुछंदासीं। साईं आली मदद। अल्लाह वाली मदद। तव्हांजो मुकमल नालो छा आहे बाबा साईं? मुंहिंजो मुकमल नालो नज़र हुसैन आहे। ऐं तव्हांजे कोठींदा प्यार मां छा आहिनि हिते दोस्त? जज। जज। हा, ॿियो नज़रो। जज नज़र कोठे। हा। तव्हां नोहे खानी जी शुरूआत बाबा कॾहिं कई? असां शुरूआत इहा कईसीं जो सांभर थी पहिरीं का जोड़ी मंझि अदा करीबेक अदा वरियाम पहिरीं का जोड़ी में 29 तारीख़ को ॾिजी जा ईंदा हिते पढ़णु ज़वार मेली मरम कराईंदो जलसो 29 तारीख़ उहे पढ़ंदा अची न हो। पोइ हिननि खे बि अश्क जाॻियो अची ॿिन्ही ॼणनि खे, हा न भाउ। तॾहिं रवाज़ इहो हूंदो त जेको न हो मिसरो उहो चवे नवा खां चए त वरी ॿियो सॼो मिसरो उहे जेके मातमी जेके सभु गॾिजी हुन सां चोराइनि। अच्छा माना हा, इहो पीरो हिकिड़ी सट नोए खान ॿी सट ॿी मातमी जेके हूंदा हुआसीं समूरा गॾिजी ॾींदा हल्के में। पोइ उन में के ॿारहा के सुरीला के कीअं बहरहाल उहे चवनि हा उहो हिसाब किताब, हा न। ऐं मातम बि ॿ पुरसा थींदो हो, हिकिड़ो सिंगल हथ ॿियो डबिल हथ। हा, जे हैदर मौला जो हथु लॻे उहो डबिल हथ, उहो बि नोहे में कंदा। अबा खे चवां साईं खे चवां हे सिंगल हथ बि कंदा जेको अॼु आम हले थो पियो, इहो बि हलंदो हो। बाक़ी उस्ताद करीम बेग जी ॻाल्हि इहा आहे त उन वॾी हिकिड़ी ॾुखी जिदोजहद सां इहा शइ हथु कई। पाण पढ़ियो लिखियो माण्हू, हाणे त टेपूं थी वियूं आहिनि, हे हो जहान वॾो थी वियो आहे, न त टेप असांजी करीम बेग खान हो। जिथे बि वञे हा ॿाहिरि जलसनि में असां त कोन पिया घुमूं, एतिरो घुमे त उहो पियो न। उहो जेके ॿाहिरों शयूं खणी अचे हा उहे असांखे यादि कराईंदो, असां पढ़ंदा हुआसीं। पोइ असां अणपढ़ियल हुआसीं, पढ़ियल असां में 2 ॼणा वरियाम ऐं कमनि। भई अल ॾितो बि अणपढ़ियो, नज़रमंद बि अणपढ़ियो। पर ज़हरा जे लाल जी महिरबानी आहे जो कॾहिं बि असांखे उस्तादनि ठूं न आहियूं। त बाबा तव्हां हे छा था चओ? घुमण जी ॻाल्हि कहिड़ी था पुछो त तव्हां किथे किथे घुमियो? इहो को मक़सदु ई कोन्हे को सूबा सरहद हेॾां कराची, हा न भाउ। इन विच में को अहिड़ो शहर हूंदो जेको न बि विया हूंदासीं। बाक़ी हेठां बि झिक ताणी बि विया आहियूं। हा, लाहौर त माना असांजो घर हो भाउ, 3-4 दफ़ा वियासीं, हिकु दफ़ो बि न 3-4 दफ़ा वियासीं। पाक दामन ते वियासीं, लाहौर त माना घर हो। अबा खे चवां हेॾे लाड़ बि तक़रीबन एतिरे ताणी वियासीं जो ही ॾिसूं पिया त भाऊ परियों हिंदुस्तान वारे सरहद जूं जेके बतियूं आहिनि से ॿरनि थियूं पियूं, उन जॻह ते बि हाजाने असांखे पढ़ायो। सही बसि साईं। अच्छा बाबा, तव्हां कॾहिं नोहे खाने शुरू कई उस्ताद कमन सां, ऐं कीअं शुरू कई? मतिलबु शुरू कईसीं जो पहिरीं त ॿुधायोमांव त सभु गॾिजी चवंदा हुआसीं। पोइ कई उस्ताद चूंड हिते खच थी थो वञे वॾो, थोरा थोरा। पोइ ॻंढाई अलहद ते खे, असां नंबर वारा आयासीं। पोइ ॻंढाई अलहद ते खे, अलहद ते खां बाद वरी असांजो सौट फुफाटो मुंहिंजो नालो हुउसि, छुटल हुउसि नालो, नौजवान छोकिरो सुरीलो ॾाढो भलो, उन खे ॻंढाई। उहो ई असां ॿई गॾु आयासीं। उहो ई असां ॿई गॾु आयासीं। हुनजी हयाती वीचारे जे मलंग जी पूरी बिरशाह जो बि हल्को कोन असां सां उन पढ़ायो, हा न भाउ। अॻु में ई रज़ा करे वियो। बिरशाह जो दौरान असांखे सांभर थी विया 29 खां पोइ जो भाउ वॾो हुन सां ॻंढियो अची साईं इमामली शाह सां। पोइ बिरशाह वारो ईअं थी वियो ॼण असांजो पर्सनल जो बाबा जे पंहिंजे वात जा लफ़्ज़ आहिनि बाबा इमामली शाह जा, त बाबा नोहा ख़ान ही सभु आहिनि हिते, पर पर्सनल नोहा ख़ान हितां जो हुसैनी काफ़िले जो कमनि तूं ई आहीं। कई दावतूं बाबा असांजे करे जे न वियासीं त कई दावतूं छॾे ॾिनई की बा कमन आहे कोन त मां हलां तव्हां सां, छा तव्हां सां कोन हलंदुसि मां। जे पंजाब दावतूं पढ़ायूं साईं बि त असां हूंदासीं त वेंदो हुजे, न त न। बाक़ी पोइ तुंहिंजो मौला गाज़ी शोहरत कई, पोइ त जेको ॿुधे पियो त उस्ताद कमनि हिकु त हिन कंहिंखां पैसा कोन वरिता, जेको न्याज़ मौला जो मिले पियो भाउ एतिरो कर जो मां घर पहुचां। लख न को हुनखे मिलिया, न को लख असांखे ॾिनई। पंहिंजे ताॾे सां हुनजो एतिरो प्यारो, लंडन जूं 20 टिकेटूं कटियल, हर मां तयारु थियो वेठो आहे जो बाबा हलंदासीं। 7-8 नोहा तयारु कयासीं।
लंडन था वञूं जान पई फाटे हा न भाउ एन टाइम थियो हाणे ॿिए ॾींहं ते असां चढ़णा हुजूं गाॾी में जहाज में दावत बि असांजे बानी कई सम्झ माना हुन चयो बाबा मुंहिंजो सॼो कुझु आहे मां हितां वारनि खे बि पाणे थो मोकिलायां उतां वारनि सां बि सॼो ज़िम्मे मुंहिंजो आहे मेरी इमदादी साईं जो विचो पुट में लुत्फ़ लिशान अब आख़िरी टाइम ते अची मां कोन हलंदुसि ॻोठ जो तॾो मां कोन छॾींदुसि न छॾींदुसि त के ॾींहं मीर साईं असां सां ॻाल्हायो कोन के ॾींहं मीर लुत्फ़ अली साईं किसे न ॻाल्हायो त न ॻाल्हायो पर हाणे हीउ तॾो आहे मां महरम जो तॾो छॾे मां यार न हलंदुसि वरी फिरी आहे मोरे वारा सैद उन ज़माने में जंहिं कॾहिं कंहिं रुपयो बि कोन ॾिठो उन ज़माने में 40,000 बि वठि या कार बि बीठी अथई हिकिड़ो नोहर गो उस्ताद असां वटि पढ़ियो वरी तोखे कार जिथे तोखे पढ़णो हुजे त भली वञी पढ़ असां वटि पढ़ महरम यार मां पैसनि वारो कोन आहियां को पर मूंखे पंहिंजो तॾो आहे इहो मां कोन छॾींदुसि जे वेंदो आहे 25 तारीख़ सिर्फ़ु निकिरंदो हो जो मुर्शिदनि जी दावत हूंदी लाल साईं जी दावत हूंदी हुअसि उन ते निकिरंदो बाक़ी आया में महरम में असां कमनि कॾहिं बि कंहिंखां दावत कान वरिती छो त मूंखे हा पंहिंजो ॻोठ जो तॾो हा ॻोठ जो तॾो आहे हा वरी जो उन पंहिंजे जॻह ते अचे त मेहरापुर 10 जी राति पूरी मेहरापुर पढ़े जेको सॾेसि हा असां जेके संगती बाग़ी थी वञूंसि अरे बाबा हुते ॻोठ बि पिटड़ो करिणो आहे हे करिणो आहे तूं छो थो करी ज़ुल्म छो थो करी असां सां चई न बाबा न न या हयाती हा मलंग तॾो विछायो अथव हुसैन इन जो यार नो पढ़ंदा हलंदासीं पोइ ईअं बि पढ़ियो हा न भाउ ईअं बि हा घर घर पैगाम ॾिनई घर पैगाम ॾिनई दुश्मननि खां बि तव्हां कढाए छॾियईं पर पुटु चवंदा त फिलहाल ते साम्हूं अचनि त उहे पेरनि ते किरिया पिया आहिनि उस्ताद तव्हां पहिरियों जेको नोहो पढ़ियो उस्ताद को यादि आहे तव्हांखे जो पहिरियों पहिरियों तव्हां उस्ताद नगर शामिल थिया हुजो पार्टीअ में को नोहो यादि अर्ज़ु ॿुधो थल खयोंसीं सॼो नोहो तोखे ॿुधायूं पर अर्ज़ु यादि अणपढ़िया माण्हू आहियूं यार घटि बि आहे जो कूड़ माण्हू हाणे अजाए वेही मोराए ज़िक्र में वेही हाणे हा अंदाज़ो मूंखे यार कोन थो एॾो भला को पुराणे में पुराणो जेको थल माना अखर यादि अथव तॾहिं पढ़ंदा घणा सिंधी नोहा पढ़ंदा हा माना तव्हां सिंधी नोहा बि पढ़िया ॾाढा पढ़ियासीं कंहिंजा ज़वार मुलाज़िम मरम किथां जो हितां जो टालपुर सॾाईंदा ज़वार रांझनि जो रांझनि जेको रहंदो मीर वटि इन जो भाउ हा रिटायर जमादार हो पर वॾो हिकिड़ो अदीब माण्हू हो हा हा वॾो अदीब वारो तमामु उन जा नोहा पढ़ियासीं ॿियो घणा पढ़ियासीं तालिब जा नोहा पंजाब जो तालिब किथां जो केरु हुयो पंजाब जो हो हा शाइर हो शाइर बि हो गॾो गॾु ज़ाकिर बि हो जेको घणो असांखे सम्झ शौक़ु वधायो उन अची वधायो जो मीर साईं उतां 29 तारीख़ थींदी हिन में मजलिस बाबा कंधरनि मंझि उतां बाबा हिन खे वठी आया बाबा इमदाद अली 10 15 ॼाणा हिते हू रहियो असां वटि तॾहिं असां वटि नो फिल्मी कटूं हलंदियूं हा तॾहिं इहो नो थियो अमड़ीदा जा आया मेरी दिलदा सहारा इहो बि उन तालिब ॾिनो असांखे नो हिते पढ़े पोइ असां चयो न बाबा हे त गानो लॻो पियो आहे केरु थो पढ़े पोइ जो असां मट कईसीं पोइ असां गाननि खे छॾियोसीं पोइ तर्ज़ू कुझु पंहिंजूं हा ख़याली कुझु पंहिंजूं कुझु वरी हुसैन बेग फ़क़ीर हा जेको घणी महिनत उनजी ऐं साईं मोहम्मद अली शाह बादशाह जी लिखंदो त साईं अॻु में बि हो पर ज़ाहिर असां गुनाहगारनि ग़रीबनि कयोसीं मोहम्मद अली शाह इहो उस्ताद कमनि जो कमु हुनखे उन जॻह ते पहुचाईं कलम सैयद जे में बि ताक़त हुई पर पढ़ण वारो हुनखे कोन पियो मिले जॾहिं पढ़ण वारो मिले त ॿिन्ही पर पाता माना कलम ऐं आवाज़ जी पाण में गॾिजी पिया त रंग लॻी वियो पर पातऊं उन्हनि पर पातऊं पोइ उॾामी पिया कंहिंजे वस जी ॻाल्हि ई न रही हा कंहिंजे वस जी ॻाल्हि ऐं पोइ आख़िर ताईं उस्ताद कमर जोर साईं खे ई पढ़ंदो रहियो पोइ त असां अञा ताणी उस्ताद कमर जो पुटु पंहिंजो शाइर आहे उहे न जो गज़बे सफ़ा खून जा कमर जो कहिड़ो पुटु शाइर आहे फैज़ अली माशाअल्लाह जेको हाणे आहे ख़ैर सां हा न भाउ बहितरीन शाइर आहे जेके अॼोका लिखनि था न उन्हनि खां भलो थो लिखे पर कोन पढ़ंदा आहिनि सिर्फ़ु जोर छा पढ़ंदा आहिनि अञा ताणी हीअ बि नंढा बि असांजा उहो था पढ़ंदा हुजनि मानी खाए नो पढ़ी बसि कयोसीं मानी बि रज़ा खायूं जीअं संगत में ॻाल्हि आई नई साईं रज़ा कई बादशाह साईं मोहम्मद अली शाह ईअं कचहरी लाड़ बि दावत आहे सैयद उन्हनि जी दावत ते वेठा आहियूं जा कचहरी लॻी पिया हाणे मानी खाई असांखे हथ था धोइनि
के की साईं पाण ॿाहिरि बीठो तो मानी खाए जीअं कचहरी में हेॾे अंदरि कोठे में ॻाल्हि हली जीअं उस्ताद हाणे तव्हांखे शाइर मटणो पवंदो हाणे शाइर तव्हां बि मटियो त सैयद उतो मानी खाईंदे मानी छॾे ईअं भॼी पियो चयो उस्ताद कमन जी यार हिकिड़ी महिरबानी कजां चई कहिड़ी चई मोहम्मद अली शाह खे छॾींदे न मोहम्मद अली शाह रहंदो न तूं रहंदे वाह वाह कहिड़े साईं साईं जो नालो बादशाह जो यार ॾिस मुंहिंजे दिलि तो इहो जोर साईं तॾे ते या हिते उस्ताद कमन जो उताक ते पंहिंजे तॾे ते उन सॼे जे उताक ते पंहिंजे उन सैयद जी उताक ते दावत ते वियासीं उते मानी टिकी खाई जो बस कईसीं पोइ कहिड़े शहर में बिरशाह खां हा बिरशाह खां ओरियो यार कहिड़ो शहर साईं जमील अकबर साईं जमील अकबर हा करम खान निज़ामानी चौदगी खां साईं जो आस्थाना जमील अकबर शाह अधु कलंदर पंजाब जा के जलसा उस्ताद पढ़िया था पढ़ियासीं मुल्तान पढ़ियोसीं शाह शम्स पढ़ियोसीं हा न भाउ तलवार शाह पढ़ियोसीं ऐं अबासीं देरा गाज़ी खान बि 2-3 दफ़ा हलियासीं हिकु दफ़ो अबा सूबे सरहद वियासीं हा हॾिसीं सूबे सरहद जो इहो उते नो सराइकी उर्दू पढ़े सिंधी सराइकी इहे सराइकी हा जोहर साईं जा सराइकी हा हाणे उतां जो सैयद आहे पाण बि शाइर बि आहे नोहा ख़ान बि बहितरीनु आहे माना उतां जो तमामु जीअं असांजे वटि हिते था कमनि हुन जॻह ते सैयद एतिरो पढ़ण वारो माण्हू आहे पर जंहिं महिल जो हिन मलंग जा हथ पियसि त हाणे पहचानो आहे बि सम्झ असांजी तर्जुम ते पढ़ंदो आहे हा साईं हा तमामु प्यारो सैयद जो ॿुधंदे त रूह ख़ुशि थी वेंदी सफ़ा रूह ख़ुशि थी वेंदी तमामु हा जेॾो आहे शाइर तेॾो आहे हुनखे कुदरत वारे ज़बान में तासीर ॾिनी अथसि हा पर हेॾो तव्हां यादि किथे पढ़ियो बेख़ता सैण साॾी बंची लुटींदी पई इहे बिरशाह जा पंजाब ॾाढा पढ़ियासीं हा पोइ इहो वरी मुल्तान में अहिड़ो थियो 3.5 कलाक 4 कलाक इन अंदाज़ ताणी असां नो पढ़ियोसीं असां हिते नो छॾियोसीं जीअं राजपुरनि जा ॻोठ सां ॾिसो ईअं रुगो मातम वारा उहो थल चवंदा हुआ ॿियो नो कोन मटियो असां हिते नो बस करायो असांखे बाननि हेॾे रड़ो राड़ हुजे मातम बातम त ख़तमु थी वियो का शइ न सभु कंहिंखे मथे ते यावसे अञा असां नो मटाए न वए उस्ताद न ज़ुल्म न करी बसि काफ़ी आहे पिया 3 कलाक 3.5 कलाक नो असांखे पढ़ायूं भाउ ॿेड़ो हा ॿेड़ो निकिरंदो आहे हुते हा मुल्तान में ॿेड़ो निकिरंदो आहे पर ॿेड़े जे हिते बि कढंदा आहिनि पर जे ॿेड़े जी ज़ियारत कंदे त वॾा मज़ो अची वेंदो जीअं हू भित थो ॾिसी ईअं भित जेतिरो हा न पर बिरशाह ते भला तव्हां के जवानी में जवानी में माना अहिड़ी जवानी जो त ॿुधाई कोन थो पाण खे चवंदा त असां साण हल हेॾो हाणे असांजा कद गिराट हा हुननि जा सुर गले जा सुर हुनजो वरियाम जो सुर दादरो जो हल पियो थो मादी ताली पई थी वॼे हा असां दादरा जॾहिं असां बीहण पिया ॻायूं तॾहिं पिया असां हिन सां पहुचूं न भाउ थियो नोहे 6 ॾींहं ते या नोहे पढ़ां पोइ तव्हांखे तकलीफ़ का बि न साइण सां ॾिनी तकलीफ़ कुझु बि न उस्ताद बिरशाह जे उस्ताद सां सॼी ज़िंदगी तव्हां नोहा ख़ानी कई उस्ताद कमन सां त तव्हां हर कंहिं नोए खाना जी आवाज़ पंहिंजो हूंदो माना उस्ताद जी क्वालिटी पंहिंजी वरियाम सां जी तव्हांजी पंहिंजी पर उस्ताद कमन आवाज़ कीअं हूंदो माना सनो हूंदो भरा वारो आवाज़ हा असांजे मथां छायो बीठो हूंदो असां ज़ाहिर ई कोन हूंदा पर तव्हां बि ॿुधो असांखे नई त ॻाल्हि कान्हे का वरियाम तॾहिं ज़ाहिर थींदो जो हुनजो आवाज़ असां मुंहिंजो ॿियो हुनजो आवाज़ कौंसरी हिन जो गले जो आवाज़ सीने जो असां दादरा जॾहिं ॿी वाणी अचे तॾहिं त हुन सां पुॼे न गले वारे सां जे टुटूं त असां मज़ो न कयूं न ईअं आहे न भाउ उस्ताद तोखे को अहिड़ो नो यादि आहे जेको उस्ताद कमन पंहिंजी ज़िंदगी में सफ़ा मथे पढ़ियो हुजे ऐं ॿीहर वरी पढ़ियो ई न हुजे इहो ई अली के शहर कूफा में भेलारनि में पढ़ियो थियो उन खां पोइ असां वरी अहिड़ो पढ़ियो बि कोन्हे को हिकु हिते 2 जॻहनि ते हिकु हिते ॿियो मेहरापुर में हिन जे कोटू कुंभर न हो अबा इमाम हयाती जे वीचारे खे मरी वियो आहे यार नागरा चो मोहम्मद बेग जे घर मजलिस थी आहे असां नो शुरू कयो आहे पीरल फ़कीर चए मूंखे मानी छोकिरी घर ॾे अची अॻियूं अची रखी आहे छोकिरी वेठी आहे ओ बाबा जी चयो मीर बघड़ वारा था पढ़ ॾेई त मां अची कन ॾिनो हीअ पीरल फ़कीर जे वात जी ॻाल्हि चई बाबा मां हीअ कन ॾिनो मां धी खे मां चयो मां शरनाथ मूंखे खणी ॾे
शरणा खणी ॾिनई मां शरणा जी सत्या जो मिलाई मां चयो हाणे इहो वेंदो कीअं मथे मोटंदो कीअं जंहिंमें तव्हां सानी फ़िक्रो चयो त मां घर छॾियो तव्हां सानी फ़िक्रो चयो मां घर छॾियो धीउ खे चयो मां चयो भाई बघर वारे जो कमु न आहे उस्ताद वारा आया आहिनि हा न आयासीं अची गाज़ी ॾिसे त उस्ताद कमु तो उहो कमु कबो तोखे त ख़बर कान पए तूं उहो कमु कबो जिथे शरणा जा सभु सुर बंदि आहे सबक़त जा सभु सुर बंदि आहे उन जॻह ते तो इहो नओं पढ़ियो आहे ऐं कुझु हथु हल्को कर न त माण्हू मारे विझंदे या पीरल फ़क़ीर जे कोडू वारे जे अलम पाक जेको आहे फ़क़ीर जो चौंक वारो इन वटि अची मरो मिलियो ॿई मरो मन हेॾां बि अदा खे चुमी ॾिनी कुल्हे ते हेॾां बि ॾिनी अथई चए भाउ गाज़ी ॾिसे पए थो हुसैन पाक वधाए मां तुंहिंजो अॼु कमु ॾिसी आयो आहियां इहो इंसान ज़ात जो कमु न आहे तोसां मालिक राज़ी आहिनि अलाए विछड़ण को लोगो हमशीर भरावां तो उस्ताद बिरशाद पढ़ियो हुयो ओड़ो न हो वरी ॿीहर को ॾाढा छा बिरशा हेॾो अहिड़ा यादगार थिया आहिनि जो बसि हाणे हे जेको ॾिठई मिसरो हिकिड़ो मिसरो चवणु ॾिनो सानी फ़िक्रो हा 1600 मिली मूंखे पर मथे मथे पढ़ते हवलऊं था अली के शहर कूफा में हो अदा जी पढ़ती जेका आहे न लुत्फ़ अदा तॾहिं कंदो हीअं मलीर मोह करे न पोइ में बि रोई ॾे हाय 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 हजान हीअं मोह करे न में बि रोई ॾे अनपढ़िया माण्हू झटि पर हुनजी गाज़ीअ पास लठ अहिड़ी पुख़्ती कई जो जंहिं महिल बि आ थिए हा त आ थी वञे हा साईं कॾहिं असांखे यादि न आहे जो असां नओं अधु में छॾियो हुजेसीं यादगिरी न आहे असांखे जो असां कमु न असांखे नओं चयो हाणे मथे आहे छॾियोसि भला ॿियो था चऊं जा ॿिए कॾहिं नोहे में टुटो साईं भला पढ़ंदे किथे न ईअं इंसान आहे याददाश्त हली थी वञे हिकिड़े खां बि टे ॼणा जो बीठा आहिनि काॾे वेंदा ईअं बि थियो आहे लफ़्ज़ हिकिड़ो हेतिरी ज़ड़ी आहे नथी अचे असां में इहो जो असां चुप करे वञूं आहे त ख़बर कंहिंखे कान पिया त फिलाणो चुप करे वियो आहे बसि वरी घुत आई वरी उते पहुच न हुन जॻह ते उहा शइ तोखे न आई मिड़ई ख़ैर जहिड़ी ॻाल्हि खच न कर भला तव्हां पढ़ियल बि न आहियो उस्ताद अनपढ़िया माण्हू पोइ तव्हां सराइकी नो पढ़ी वेंदा हुओ उर्दू नो पढ़ी वेंदा हुओ उर्दू ॿुधाईंदो हिकिड़ो नो त अहिड़ो आयो जो साईं खिली न अचे हाणे हे न हो त कम थो लिखाए पढ़ंदो ई केरु हीअ त तो असां अनपढ़िया ॼटनि साईं कहिड़ो साईं मोहम्मद अली शाह छा लिखियो हा न इहो लिखियईं त इसी में भाई की खुशबू इसी ते दिलि बहलाइण जो इहो उनजो थल मूंखे कोन थो अचे मिसरे में हुयुसि इसी में भाई की खुशबू इसी से दिलि बहलाने दो हा न भाउ न होसि ॾाढो प्यारो लिखियलु ठका जो थी वञे त मोहम्मद अली शाह मोटी आया चई तोखे कमु बसि मोरा ॿी मशीन ॾी छॾिया मां हाणे लिखंदुसि उर्दू लिखंदुसि सराइकी बि सराइकी करे पढ़ियो त उर्दू बि उर्दू दंग कयोसीं याल ई साईं जो कसम उर्दू में पढ़ण में तव्हांखे थोरो तकलीफ़ महसूस यादि करण में तकलीफ़ थिए पई अनपढ़िया माण्हू पढ़िया माण्हू थिए पई इन थिए इन करे बि असांजी ॿोली न ई न सही असांजी ॿोली सराइकी सां सट सेट थिए हा न भाउ इन सां असांजो घणो लाॻापो हा मेन पार्टी हेॾे उस्ताद सां बीठा पढ़ाए उते कूड़ हणे त तो जहिड़ो माण्हू चए न उस्ताद कूड़ बीठे आहियो इहो कॾहिं ज़हरा जे लाल असांखे कोन चोराए त यार उस्ताद वारा ही तो हीअं करे यार न न न न हुनजी मशीनी कुदरत वारे अजीब रखी साईं घणे में घणा नो तव्हां सराइकी में पढ़िया भला घणा घणा ॿोली छो जो उस्ताद जी बि सराइकी हुई लिखण वारो बि असांजो सराइकी हो धुन साज़ बि असांजो सराइकी हो पोइ असां सराइकी ॿोली खे मौला हुसैन जी दुआ थियल आहे भली कंहिं बि ॿोली में ज़िक्र हुसैन जो कर हा सजंदो पियो पर सराइकी में वरी वधारे सजंदो हा सराइकी भली वीचारो अणॼाणी हुजे पर जीअं 60 जो पंधु ॾींदो त इनशा अल्लाह त मौला ई रोई ॾींदो मुंहिंजा बाबा साईं सराइकी ज़बान खे मौला हुसैन जी दुआ थियल आहे भाउ उसां तव्हां थोरो घणो तर्ज़ जो उस्ताद रखाईंदो कमनि पोइ तव्हां थोरो घणो ॼाणो भला तर्ज़ भला अञा थोरी मथे उसा रखाया या थोरी हेठि रखाया तर्ज़ बिल्कुलु ख़बर पए कचहरी कई अथव कई दफ़ा हिकु ॿिए खे सलाहियत हूंदी ईअं थोरे हिकिड़ी पंहिंजी ॻाल्हि त हू कंदो ई कोन हो न हा वणे सां रूह खे न पोइ दिलि में ॻाल्हि रखे हा वरी असां सां सलाहियत करे भाउ हे शइ त हीअं आहे हा कीअं पढ़ूं कहिड़े हिसाब में पोइ पढ़ंदी जॻह ते हरू भरू बि कंहिंखे कोन ॾसींदो हो न पाण बि पहुच अंधो ई जा गॾियल मां तोखे सर शइ ॾसियां थो तूं पाण पहुच न तव्हां कॾहिं वॾी खसारत इहा आई जो पाण खे लिकाई एॾो कंहिंखे ॾसे बि कोन थो को मां राग में ॼाणियां थो ऐं बाबा खे एतिरी ख़बर ई राग जी एतिरी कंहिंखे बि ख़बर कान्हे का कंहिंखे बि ख़बर कान्हे का
उस्ताद नज़र करे भला तव्हां फरमाइश कयसि त उस्ताद तर्ज़ थोरी मथे रख रहा है या करे चयो हुजे तर्ज़ भला हेठि रख रहा न न न न न न न न उहो असांजो जेके ॿुधाए मूंखे अलॻि ॾिठो हूंदो न उथंदा हुआसीं न गाज़ी ॾिसे पियो पाक साईं इज़त जी मालिकाणी तूं आहे उस्ताद थोरो कुझु मथे करे रखजांइ हा मां त कंहिं बि साथी करे कोन जो सा कमनि खे त माना आवाज़ सही न थोरो हेठि न कढिजां न हिकिड़े माण्हू चवंदो उहो थोरो असां में आवाज़ बि ॾाढो थोरो कुझु सुस्तड़ो हो जॾहिं उस्ताद यूसुफ सां कढियो न पोइ उहो भागवान चवंदो भाउ कुझु हथु हल्को कर बाक़ी वरियाम त सही ॿी शइ हो हा कोयलो कोयल जी कोयल फाटंदी आहे कोयलो भाउ नौजवाननि में को विराम जुड़ो आहे सम्झो क्वालिटी अहिड़ी का क्वालिटी कंहिं में बि कान्हे का वरियाम थी गुज़रियो कमनि थी गुज़रियो बसि बसि इहे वरी कोन ईंदा पढ़ंदासीं पिया हा मोरा ज़िक्र हलंदो पियो बाक़ी इहे जेके गला आहे न इहे कुदरती गला इहे जेके को भाग में को थी पए त यार अञा बि हले थो पियो तूर बाक़ी असां त यार कोन ॾिठो आहे माना नौजवाननि में या मौजूदा वक़्त में कोन था कंहिंमें इहा सलाह त ॾिसो अहिड़ी जे चऊं था हीअ हाणे उसा कम जी जाइ भरींदो उसा वरियाम जी न न न न हरू भरू मोरा ज़िक्र में कूड़ न हणंदासीं चवनि था पिया सभु बुनियाद ॻंढाए था थिए पर न अञा उहा मेख बि उहा मेख बि तव्हां जेको पसंदि जेको न हो जेको तव्हांखे यादि हुजे को थल सानी को ॿुधाईंदो यादि कोन थी मूंखे जंहिंजो मातमदारी जी इहा ॻाल्हि थी पर हो न कीअं ना भुलणा सुगरानो पढ़ंदा आहिनि न छोकिरा हे मोरा हयाती ॾे न हाणे हींअर किताब खणी नो शुरू कंदोमांइ न रुॻो पुछंदोमांसि भाउ कहिड़ो मिसरो बसि थल चयो अबा कहिड़ो मिसरो खणंदो अबा फिलाणो बसि ॿियो मां हिन खां कोन पुछंदो पोइ पाण ई पहुची वेंदासीं हुते उस्ताद ना भुलणा सुगरानो अकबर दा जाना थल त ॿुधायो न क़ुरान जो इहो ॿुधायूं सुगरानो अकबर दा जाना ना भुलणा इहो ख़ैरपुर में पढ़ियोसीं साईं मोहसन शाह गाज़ी ॾिसे पियो थो हेतिरियूं वञी वठी आयो टाफियूं जेके आवाज़नि खुलनि खां हेतिरियूं वठी आयो हाणे पहिरीं मुलाक़ात इहे सैयद बि दिलि पर सैयद हुई साईं हा मोहसन शाह इहो नो भला कंहिंजो अथव ज़हन में कहिड़े शहर जो लिखियलु ना भुलणा सुगरानो अकबर दा इहो हेॾो लाल जो हो लाल जो हा इहो लाल हा पंजाब लाल जो हा इहो लाल जो किथे पढ़ियो वञो हुयो साहब इहो ख़ैरपुर हा तॾहिं इहे सिपाही अब्बास सां हूंदासीं सभु कमर अब्बास वारा आहे सिपाही अब्बास बि मातमी दंग थी वई बसि हुसैन जी इज़त जेको अहिड़ो को पर असांजे मेरापुर खे को कुदरती जे असांजे मेरापुर खे टोड़े छॾींदा त असांजी अंजुमन पूरे पाकिस्तान ते अहिड़ी कंहिंजी अंजुमन कान्हे का कंहिंजी बि कान्हे का उस्ताद तव्हांजो नो पढ़ियो त तव्हां अॻु में ज़रूरु को पढ़ंदो हूंदो नो पोइ तव्हां मथां पढ़ियो न न सभु को हल्को पंहिंजो पियो ॿधे अलॻि हल्का तंहिंमें तॾहिं उन साल ते लाड़काणे वारा बि आया हा मुरीद वारा कासाई ॼण इहे बि आया घणनि ॾींहंनि जी ॻाल्हि आहे उन खां पोइ वरी मेरापुर टुटी वई त वारी ॻाल्हि कानो कान थी वियो पोइ तव्हांजो शुरू कयो ना भुलणा सुगरानो अकबर दा जाना थल त जंहिं महिल पहुता अबो वेठो ॼण एंड थी वई हा साईं एंड थी वई रोइण सही माना में पुछी तकबर कान्हे का भई नोहे त रोइण हाजी करीब हाजाणी माण्हुनि खे सेखारियो न त मजलिस में मस रोईंदा मजलिस में मस रोईंदा हुआ तव्हां भला करे वेण बि पढ़िया गॾु मां वेणी तर्ज़ूं ईअं जे ॿिया था हाणे पढ़नि था मातम पंध हरू भरू उस्ताद ईअं न न न वेण कोन पढ़ियोसीं वेण जीअं हाणे तो वेण पढ़जे ईअं न पर मां नोहो करे वेण खे कॾहिं न न न न न नोहे खे बि असां वेण करे कोन कॾहिं पढ़ियोसीं त तव्हां हीअ फिलहाल नोहो आहे त नोहो आहे बसि भला नोहो जॾहिं उस्ताद कमु आणींदो हुयो जोर सां लिखाई मोहरम जी तयारी कंदा हो या भिटशा जी तयारी कंदा हो या सेवण मेले जी तयारी कंदा हो त पोइ तव्हांखे सेटिंग ते विहारींदो हुयो न ऐं जेका असांखे पहिरीं सेटिंग कराईंदो न बा वॾो साईं सा असांखे ईअं कराईंदो असां ॿ दफ़ा उहो चई वञूं आहे मिसरो हाणे ॾिसिया त हाणे हिनखे नोहो यादि थी वियो आहे पढ़नि था पिया अचे हा चुप ॾसे बि कोन अचे हा चुप कयो कापी खयो असांजे अॻियां हलियो वञे हा साईं हाणे याददाश्त पढ़ो के साल दुनिया रीसूं कंदी त यार ही कापी छो था खणनि असां कापी तॾहिं खईं जॾहिं बा वॾे रज़ा कई महिनत उन जी न असांखे इन जेको पाबंद करे ऐं सुक करे आज़ादारी में उन माण्हू कयो न बा साईं
अच्छा पोइ तव्हां इहे नोहा यादि करे वेंदा हुआ यादि करे वेंदासीं शौक़ु हो न भला हिकिड़े नोहो हिकिड़े राति में यादि करे वेंदा हुआ ॿ रातूं थी वञनि हा ॿ रातूं बसि ईअं अखियूं ॿूटे बीही रहंदासीं ॾिसंदा हुआसीं अखियूं पटींदा ई कोन पोइ घणनि माण्हू चयो न तूं अखियूं छो थो पटी मां अखियूं पटिया तव्हां ॾिसां मिसरो खां ईंदो न हलियो मां अखियूं ॿूटिया त मुंहिंजा किताब आहे बसि मिसरो पढ़ंदासीं अखियूं ॿूटींदासीं पाण ॼाणे पढ़ियल त कोन हरू भरू किताब तो बंदोस बिला ज़ारी हाणे हिकु वॾा इंटरव्यू थो वठी पाकिस्तान ते हलाईंदे उस्ताद नज़र आहे कॾहिं कॾहिं ईअं थींदो बिरशा ते त हिकिड़ो मिसरो तव्हां 4-5 दफ़ा बि पढ़ंदा हो पोइ हुन में थकिजी न पवंदा साह चढ़ी वेंदो चढ़ा त थकिजी कीअं पवंदा पोइ उस्ताद कॾहिं चयो त हाणे हर न पढ़ मिसरो पोइ हिकु दफ़ो पढ़ 2 दफ़ा वरी हिकिड़े हंधि थियो मुल्तान वियासीं पहिरियों दफ़ो साओ पटको बि असांखे ॿधो पियो हुजे सो अञा असां मिसरो चई लहो ई कोन मोराई हेठि से मिसरा चओ मंगंदा आहिनि तव्हां भला कॾहिं के ज़ाकिर सां सुर ॼाणिया ॾाढा दवा रुस्तम त असांजो माना ईअं सम्झो उस्ताद हो सम्झ बा सही पुछी इन बलोच सां सुर सां घणो ॼाणियोसीं जा को अहिड़ो मिसाल को ग़रीब अची वियो अब मेरे को सौदी कोन्हे त छोकिरा असां उथी पवंदा हुआसीं हा उथी पवंदा हुआसीं फैज़ नालो हूंदो हुओसि जा रुस्तम सां पहिरियों आयो ज़ाकिर ॿधण सौदी बि ॿधण अरे हे छा कंहिं महिल हुन ज़ाकिर सां उथी बीठा कंहिं महिल हुन सां तव्हां रोहड़ीअ जे शहज़ादे वारे जलसनि में रुस्तम सां सुर ॼाणिया पढ़ाया अथव यादि न साईं उन सां हो अदा कमन वरियाम इन्हनि सुर घणो ॼाणियो ज़ार रुस्तम सां घणो तमामु घणो जी चइबो आहे न सही माना में त जेको घणो उस्ताद जेको अॻिते वियो न हू ज़ाकिर सां घणो रहियो तमामु घणो रहियो पोइ ज़ाकिर को अहिड़ो को लफ़्ज़ हेतिरी बि हथु अचे था न उहा ज़री खयों चाहे मोहम्मद अली शाह खे चए हाणे हिन खे थोरो मूंखे मुकाए ॾे हे शइ आहे पर हाणे हिन खे मुकाए त सैयद मुकाईंदो अहिड़ो जो पाण ॿुधो बाक़ी ॿी त ॻाल्हि आहे ई कान मोहम्मद अली शाह पंहिंजी जॻह ते पाण हो भला उस्ताद इहो तव्हां कॾहिं ईअं थियो त तव्हां बि वेठा हुजो जोर साईं वेठो हुजे उस्ताद वेठो हुजे नोहो लिखनि कई दफ़ा हाणे बिरशा जी तयारी थींदी न पोइ ईअं हेॾो उस्ताद वेठो हूंदो अब तर्ज़ वेठो ठाहींदो उस्ताद हुसैन बेग उहो हेॾो तर्ज़ वेठो ठाहींदो होॾो साईं वेठो नोहो लिखंदो मिसरो लिखी अब हे अचे थो मिसरो हेॾे ईअं बि पचायासीं शौक़ जी ॻाल्हि इहो ईअं बि पचायोसीं अब्बा साईं हिन वॾी फ़क़ीर ॾुखी आज़ादारी कई कसम हुसैन पाक जो भला उस्ताद कमन जॾहिं जोर शाह खां नोहा लिखाईंदो हुयो पोइ जोर शाह खे चवंदो इहा ॻाल्हि तब्दील कॾे मिसरो हीअं हुजे हा वॾी सलाहियत माना अहिड़ा नोहा जेके तमामु बारगी सफ़ा थिया आहिनि न जिन हौसले में माण्हुनि खे कढियो आहे न उन में घणे हिसे में असांजे हिन मलंग जो हिसो घणो हो हा शाइरी में घणो हिसो कंदो हो साईं सां जेके अहिड़ा नोहा लिखाईंदासीं न मख़सूसी वारा उन्हनि में हिन जो वॾो हथु टिकियो हूंदो पर तर्ज़ जॾहिं ॾाढो रखंदो पोइ फरमाइश कंदो त माना मथे हुजे या दब्द हुजे या हेठि हुजे हू साईं असांजो वरी एतिरो ख़ैरु खाओ थोरो बि चवां था वाह जो या तर आहे पर मथे हली तव्हांखे थोरो ॾुखियो कंदी माना हिनजी सचा मथे पीअंदव ॾुखियो कंदव पोइ अलॻि हिते लॻी उस्ताद न अबो थी हिनखे थोरो ठाहे तूं चई त ॾुखियो कंदई पुटु जेके बि छा मां तोखे ॿुधायां फ़क़ीर हुसैन बेग जी हुसैन बेग बाबा मां थो चवां ईअं सम्झण पंजाब बंदि करे छॾी पंजाब हाणे तुंहिंजूं तर्जूं थो पढ़े या हुसैन बेग जी महिरबानी न त असां पंजाब पढ़ंदा हुआसीं अबू हा जॾहिं हुसैन बेग असां वटि पैदा थियो असां तर्जूं जूं पढ़णु शुरू कयूं त उहे पंजाब वारा असांजूं तर्जूं था पढ़नि अञा ताईं उहे असांजूं तर्जूं पिया था पढ़नि फ़क़ीर तर्जुनि जो मज़ो ई पंहिंजो हिकिड़ो हाणे गुलाब फ़क़ीर ठाहे थो पर न से हो बि शइ हो मोला हयाती ॾे हिनखे बि सुठियूं थो तर्जूं ठाहे हा हुनजी ॻाल्हि बि हाणे पढ़े त फैज़ल बि थो पढ़े कमन बि हो नी पर ॻाल्हि इहो फ़र्क़ु आहे अबू हा न पढ़े त सभु को थो पर न हू ॿी शइ हो भला तव्हां कॾहिं उस्ताद कमने का फरमाइश त वञे थो जोर साईं ॾे त भला हिन मख़सूसी जो नोहो लिखराए या असांखो होशियारु हो हू असांखो इन पासे ॾो असांखो होशियारु हो असां में एतिरी सलाहियत कान्हे चवंदो त असांखे मुंहिंजी हुन ते फरमाइश इहा हूंदी मुहर्रम में बाबा शहज़ादे अली अकबर जो नोहो लाज़मी आहे पोइ लिखी साईं चए अब आहे हुन फ़क़ीर खे चइजो तुंहिंजो नओं थो अचई
हाँ ये तुझे से जो नो तो चे मां महरम में अञा ताईं हिन हा फरमाइश कंदो मां शहज़ादे अली अकबर जो नो लाज़मी है ना बा बिल्कुल एॾो को नो शहज़ादे आहे जो तव्हां थल यादि हुजे जे नो जेको यादि किरी असांखे न पुछे माना नो पढ़ण खां पोइ ॼण तव्हां या पढ़ियो ई न आहे पुराण ॾिसे बस मतां नटाए थो जा लाराए थो हुनखे ज़हरा ॻारींदी हूंदी का बि शइ यादि न अथई फ़क़ीर माना ओॾी महिल बि असां जेको आहे बसि ओॾी महिल बि यादि कयोसीं पढ़ियोसीं वरी यादि महिल बाबा केरु कंहिंखे यादि करे वरी मां ॿीहर ॿ टे भेरा ॼार भली भली वरी हाणे हिते हींअर पढ़ियोसीं न हा तूं 20 सालनि खां पोइ पढ़ा मां तोसां पढ़ाई मां का बि इची कयां था मां हेॾे होॾे थियां तूं ओॾी महिल निकिर थोरो ॿुधाइजे तोखे माना ईअं हा बाबा फलाणो पढ़ूं था बसि थल शुरू कर त ॿोलो त कोन को हा सही आहे वरी चिंबड़ी वेंदासीं बसि चिंबड़ी वेंदासीं हा एतिरी दिन आहे बाक़ी उस्ताद नज़र आहे तव्हां वॾी सरस थी आहे नोए ख़ान पढ़ाईंदे कॾहिं बि तव्हांखे त खुटा या टुटा न आहियो पर तव्हां आवाज़नि जे लाइ कुझु माना उन कंदा आहियो कसरत अगरि छा कंदासीं जो माना ठह ते मानी कोन खाईंदासीं थधो पाणी कॾहिं हरू भरू न पीअणु ॾींदो चांवर त ठुप कोन खाइणु ॾींदो अॼु आज पाटोड़नि जा पाटोड़ा था ख़ाली कयूं बाबा महरम ते असांजे लाइ वयल हुजे हा न ॾंडो असांजे हथ ते हुजे हुनजे हथ में हुजे बाबा हेॾे ॾिसो हा चांवर न खाइणु ॾींदो चांवर आवाज़ जो दुश्मन आहे भेण अच्छा तव्हां भला रेल से रोज़ानो रियाज़ वग़ैरह कंदा हो माना मोहरम दौरान या ज़ुल्हज में न बनी ते बीठा आहियूं न त बि उते बि असांखे इहो सम्झ लॻो पियो हाणे होॾो अलाए ॾिसो गाह वेठो थो लुणे हेॾो नज़रो वेठो थो लुणे हो पंहिंजी जॻह ते वेठो नो उहो उतां वेठो थो चए नज़रो हेॾो वेठो थो चए वरी असां कमनि खे कोडर कुले ते आहे अलाए हेॾो वञा थो बनी ते हा बनी ते कोडर उते पई आहे थी वेह त था वेह हुन फ़क़ीर हा गाज़ी ॾिसो हुन फ़क़ीर जंहिं गदागरी करे कबी आहे न ईअं असां अनपढ़िया माण्हू हुत जे हुत हुतां जो हुत असांखे ॻोल्हे सम्झ हिन मारियो ॻोल्हे 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 उहो फिलाणो हाणे फिलाणी जॻह ते वेठो हूंदो फिरी किरी यार यारे मां वियो हुउमि हेॾे थोरी शइ ॾाढी हथ आई मां जो थोरो फिलाणे खे ॿुधायां ॿुधायां त हेॾे सम्झ केच थी वई न बसि ॿुधाए वरी चयो राति अचिजो गॾु थींदासीं हा भा वरी हुनजो चवणु इहो हूंदो भा राति आंदो त इहा शइ अचिजो अचिजो त हुनजो अॻु में हाणे आहे जो सॾींदा था त हुनखे अचे ई कोन थो भा अॻे रुगो बादशाह चया त अश्क जी ॻाल्हि आहे अश्क जी ॻाल्हि आहे इबादत आहे इहा वॾी इबादत आहे माण्हू यार वॾो जहिड़ो हुन पंहिंजी महिनत कयो अहिड़ो ज़हरा सिलो ॾिनसि पंहिंजो मज़ो वठी वियो ॾाढो भला उस्ताद खां पोइ कीअं था पाण अकेलो महसूसु कयो था ॾाढो ॾाढो मां हिन सां पंहिंजे जहिड़े ई ख़ैर सां मां थोरो पोइते हटियो वियोमांसि बीमार थी पिया त दम जी साह आहे न ॾुखियो आहे न पोइ उते गॾु थो आहे हल साईं हल साईं ॾढ जी ॻाल्हि कहिड़ी थो करी जो कंहिंखे तकी कान पवंदी गाज़ी अब्बास जो कसम तकी कंहिंखे कान पवंदी रुगो चवंदो बी हली तूं बिरछा ते पाण थोरो नाचाक हुजे अॻे ॾींहुं ते अहिड़ो सानो पढ़ियोसीं अहिड़ो पढ़ियोसीं मूंखे गाज़ी अब्बास जो कसम कहिड़ी थो मां तोखे ॻाल्हि ॿुधायां पर असांखे कंहिं ईअं बि कोन थियो भाऊ सलाम वालेकुम अंतर सड़ी वियो हे लका छा विच ॾींहं ते रुगो भाॻनि संतरो ॿधी हुन कहिड़ियां कुर्सियां ॾींदा आहिनि हा अथई न यादि हा न रुगो थल थियो असांजी फिक्रो जो कमु पंहिंजा पूरा करे बीह रहियो बसि मां चयो भाउ हिन जे भाग सां आयो रिसा सां रीसी हिन सां कान्हे का अॻे ॾींहं ते असां अहिड़ो न पढ़ियो त जो पाण ॿुधण वारा पोइ पिया चवनि यार कयो तव्हां सां ज़ुल्म अथऊं मां चयो तव्हां ॿुधो जेका असां कमी पेशी छॾी आहे 1600 मील मुक के आगे बाजार शाम में वेनो पढ़ियो की यादगार वो से यादगार ठो ता पान हुआ उन जलसे मंझ हां सानी फिक्रो एकड़ो फिक्रो बस उस्ताद कमर जा मानु कपड़े कमी से फाड़े जड़ी खुदा पा गुलामदा पहलवान जाना दा कमन के भाकुरी जी मथे खणी यो न बाबा उस्ताद रेहाई बिडाडी सोनी ता पड़ी बिरशा दे एड़ी वरी के पढ़ी कान हां पो असा भी पढ़ी से न पर एड़ी असा को भी पो कान पढ़ी छो जो गलत थी वई न ये मजमू दे चंद मिंटल जो अबू देखे वंड मिले रोज उठी देख जुदू सुगरा ज냐 आई फिरादी बस ये आखिरी हो समझिए
है